अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, प्रोग्राम न्यूज़ टॉक में आऊं आहियां अव्हांजो मेज़बान गाज़ी झंडेर। अॼोके प्रोग्राम जी शुरुआत असां कंदासीं लाहौर में चिकताण आहे सियासी तौर ते इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां। हिक पासे त इमरान ख़ान जो जेको इलाइक़ो आहे उते कुझु ॾींहंनि खां वठी मैदान जंग बणियल आहे उहो समूरो एरिया लाहौर जो, ऐं सियासी तौर ते हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल पैदा थियल आहे। सियासी वर्कर्स आहिनि, हिक पासे पुलिस आहे, ॿिए पासे अदालतुनि में ही समूरो मामिलो डिस्कस थिए पियो। क़ानूनी तरीक़े सां इन समूरी सूरत हाल जो हिकिड़ो ॿियो महाज़ खुलियल आहे। अॼु अदालत ख़ासि तौर ते लाहौर हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेको ऑपरेशन आहे उनखे सुभाणे 10 वॻे ताईं रोकियो वञे। इन हवाले सां समूरो तजियो कंदासीं। मूंसां गॾु सीनियर ऐं नाले वारो सहाफ़ी आजिज़ जमाली साहब मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आजिज़ साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। आजिज़ साहब, सिंध में सियासी हवाले सां काल्ह तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां कोशिशि कई वई कराची में रोड रस्ता बंदि करण जी, पर लाहौर हींअर मजमूई तौर ते सियासी हवाले सां इंतिहाई अहम शहर आहे जिते बाज़ाब्ता तौर ते सियासी हिकिड़ो मैदान सजियल आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं अचनि पियूं। इमरान ख़ान गिरफ़्तारी पेश करे, इमरान ख़ान कारकुननि खे अॻे करे पियो, पाण लिके पियो, इहो ठीकु आहे, हिकिड़ो तासुरु आहे। अॼु जेको कोर्ट वारो हुकुम आयो आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? लाहौर हाई कोर्ट हुकुम ॾिनो आहे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेको ऑपरेशन आहे उनखे सुभाणे 10 वॻे ताईं मुअतल कयो वञे। ॾिसो गाज़ी साहब, इहो त तव्हां पाण पंहिंजे इंट्रो में चयो आहे त ऑपरेशन त सुभाणे ताईं रुकिजी वियो। हाणे ज़ाहिर आहे लाहौर हाई कोर्ट जो हुकुम आहे, अदालत जे हुकुम ते लाज़मी तौर ते पंजाब जी पुलिस या हुकूमत अमल कंदी। ऐं हाणे हिकिड़ी तरफ़ लाहौर जी अदालत जो फ़ैसिलो, ॿिए तरफ़ इस्लामाबाद जी अदालत में इमरान ख़ान ख़ुदि वियो हुयो, उन बि जहिड़ो कर जेको फ़ैसिलो ॾिनो आहे उहो इहो ॾिनो आहे त हुन चयो आहे त ट्रायल कोर्ट सां वञी राब्तो करे, यानी हुन को इमरान ख़ान खे रिलीफ कोन ॾिनो त उनखे इहो हिकिड़ो इम्कान हुयो, इहो माण्हू सम्झो पियो शायदि जेका वारंट रद्द थियण जे लाइ वियो पिए इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान, त हुन वारंट रद्द न कया आहिनि। माना इस्लामाबाद हाई कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ इहे वारंट जीअं जो तीअं बरक़रार आहिनि। ऐं लाहौर हाई कोर्ट चयो आहे त सुभाणे सुबुह ताईं कुझु न कयो वञे। त ज़ाहिर आहे इहो त थियो अदालतुनि जो मामिलो, ऐं इहो अदालतुनि में इहो मामिलो ईअं हलंदो रहंदो मुंहिंजो ख़्यालु आहे अञा बि। पर इहो ॾिसणु घुरिजे त जेको पंजाब जी पुलिस विढ़े पई उहो कंहिंजे लाइ पई विढ़े, उहो बि त अदालत जो ई फ़ैसिलो हुयो न। बिल्कुलु सही। इहो त वारंट जेके इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा जारी कया उहे बि अदालतुनि जारी कया, ऐं उन अदालतुनि जे उन्हनि वारंट जे मुताबिक़ पुलिस उनखे गिरफ़्तार करण पई वई उनजे घर। हाणे अदालतूं वरी ख़ुदि रोके बि छॾनि थियूं बहरहाल। पर सियासी तजियो हिनजो इहो आहे त इमरान ख़ान बुनियादी तौर ते पंहिंजी गिरफ़्तारी खे मौजूदा हुकूमत सां लड़ाई जो महाज़ बणायो आहे। आम तौर ते ईअं थींदो कोन्हे। सियासी तारीख़ जेका असां ॾिठी सही गुज़िरियल 40-50 सालनि जी, या जेका तारीख़ जा थोरा घणा शागिर्द बि आहियूं, त सियासी लीडर ईअं न कंदा आहिनि, उहे पंहिंजी गिरफ़्तारी बहरहाल ॾींदा आहिनि, आम तौर ते गिरफ़्तारियुनि खां कोन ॾिजंदा आहिनि। पर इमरान ख़ान उन जे मुक़ाबले में पंहिंजी गिरफ़्तारी खे जंग जो मैदान ठाहियो आहे। जेको हुनजो घर आहे लाहौर जो ज़मान पार्क, उते 1,000 जी तइदाद में कारकुन वेठा आहिनि। ज़ाहिर कारकुननि जे एॾे वॾे अंग में पुलिस जे लाइ गिरफ़्तारी करणु बहरहाल मुश्किल आहे। जेको कल्ह तव्हां जंहिंजो ज़िक्र कयो, कल्ह जेका सूरत हाल थी उनजो वरी सॼे मुल्क में रिएक्शन थियो, ऐं इहो रिएक्शन ईअं थींदो रहंदो लॻे थो। जेकॾहिं इमरान ख़ान गिरफ़्तार न थियो त सुभाणे 10 वॻे खां पोइ वरी मुमकिन आहे पुलिस ॿीहर हुनखे गिरफ़्तार करणु वञे, ऐं जेकॾहिं पुलिस वञे थी त इहो अहिड़ी साॻी सूरत हाल ॿीहर थी सघे थी। त बहरहाल ही असल त ॾिसणु इहो खपे, मामिलो रुॻो इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो न आहे, मामिलो हींअर मौजूदा हुकूमत ऐं इमरान ख़ान जी लड़ाई जो आहे। इहा लड़ाई इमरान ख़ान जी गिरफ़्तारी थियण जी सूरत में बि हलंदी रहंदी, इमरान ख़ान जेकॾहिं गिरफ़्तारी नथो थिए तॾहिं बि हलंदी रहंदी। हिन जो हल त इहो ई आहे त इमरान ख़ान खे गिरफ़्तार थी वञणु घुरिजे, पोइ बाक़ी अदालतुनि जी मर्ज़ी आहे जेके केस आहिनि। ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त लीगली इहो ॾिसणु खपे त इमरान ख़ान लीड थो करे, हू हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जो सरबराह आहे, वज़ीर आज़म आहे एक्स मुल्क जो, हुनखे कानून जो एहतराम करणु खपे। गिरफ़्तारी जॾहिं अदालती हुकूमत ते हुनजी थिए पई त क़ानूनी तौर ते अख़लाक़ी तौर ते गिरफ़्तारी पेश करणु खपे। पर आउं तव्हां खां सियासी तजियो चाहींदुसि त इमरान ख़ान जी हीअ जेका सियासत आहे
आजिज़ साहब त हू गिरफ़्तारी न पियो ॾिए, कारकुननि जी शील्ड ठाहे अॻियां बीहारे पियो, रोज़ पुलिस ऐं कारकुननि जो हिक ॿिए सां मुक़ाबिलो आहे, इन मां इमरान ख़ान सियासी तौर ते फ़ाइदो हासिलु करे रहियो आहे या ही जेका ॿी पिक्चर आहे उनजे मुखालिफ़नि जे तरफ़ां, मुखालिफ़ सियासी पार्टियुनि जे तरफ़ां त इमरान ख़ान डिॼे पियो, गिरफ़्तारी पाण नथो ॾियणु चाहे बल्कि कारकुननि खे ॿारण करे पेश करे पियो। लीडरशिप ईअं न हूंदी आहे, लीडरशिप जीअं पाण वटि मिसाल आहिनि जेको तव्हां ज़िक्र कयो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो, शहीद बेनज़ीर भुट्टो जो, बेगम नुसरत भुट्टो जो, उनखां अलावा इवन फरियाल तालपुर साहिबा, आसिफ़ अली ज़रदारी साहिब, इहे सभई माण्हू जॾहिं जॾहिं मौक़ो आयो आहे, वक़्तु आयो आहे त हीअ माण्हू जेलनि में विया आहिनि ऐं इन्हनि जेलनि खे कोर्टुनि खे फेस कयो आहे। हीअ जेका इमरान ख़ान सियासत जो नओं मॉडल मुतारिफ़ कराए पियो, उनजो उनखे सियासी तौर ते फ़ाइदो थींदो आजिज़ साहब? साईं ॾिसो, सियासत हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी आहे न। जेको माज़ीअ जो मिसाल आहे हिकिड़ी हूंदी आहे नज़रियाती सियासत। नज़रियाती सियासत असां जेका ॾिठी 80 जे ॾहाके में, 70 जे ॾहाके में, 90 जे ॾहाके में, त कारकुन नचंदा झूमंदा गिरफ़्तारियूं ऐं उन्हनि जे हथनि में हथकड़ियूं ऐं डंडा ॿेड़ियूं लॻियल हूंदियूं, झुलाए झुलाए उन्हनि खे डांस कंदा हुया, नाच कंदा हुया जेलनि में। इहा हिकिड़ी बहादुरी हूंदी हुई। हिकिड़ा उहे सियासी कारकुन ऐं सियासी अॻवान हूंदा जिन्हनि फाई जे फंदनि खे चुमियूं बि ॾिनियूं ऐं गले में फाई विधी, उहो बि दौर हुयो। पर हाणे इमरान ख़ान बुनियादी तौर ते हिन सॼी पंहिंजी जंग खे सियासी मोबिलाइज़ेशन जे तौरु इस्तेमालु पियो करे, जेको मुंहिंजो तर्जीहो आहे। यानी हू पंहिंजे कारकुननि खे मोबिलाइज़ पियो करे, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी न थींदी, इमरान ख़ान असांजी आख़िरी लाइन आहे, इमरान ख़ान असांजी रेड लाइन आहे, इमरान ख़ान असांजी आख़िरी सरहद आहे। त हुन माहौल अहिड़ो ठाहियो आहे, हुन हिकिड़ी नैरेटिव अहिड़ो ठाहियो आहे इमरान ख़ान अॼु खां न, जॾहिं खां गुज़िरियल 8-10 महीननि खां जेको हुनजो नैरेटिव आहे उहो इहो ई आहे। मतिलबु इहो नैरेटिव आहे मूंखे क़तल कयो वेंदो, इहो इमरान ख़ान जो नैरेटिव आहे। ऐं हुनजो कारकुन जेको आहे हुन नैरेटिव ते उनखे तस्लीम बि करे थो ऐं हू सम्झे बि थो त इमरान ख़ान खे क़तल कयो वेंदो, शहीद कयो वेंदो, बाबा मरणो आहे। हाणे वरी हू नैरेटिव थो ठाहे त बाबा मूंखे गिरफ़्तारी न आहे ॾियणी, मूंखे गिरफ़्तारी करण जो मतिलबु आहे क़तल कंदा मूंखे। त कारकुन उन्हनि जे नैरेटिव ते अमल थो करे ऐं कारकुन ज़मान पार्क ते गॾु थो थिए। अॼु त हिकिड़ी अजीब क़िस्म जी ऑडियो लीक थी आहे जेका हिन गिरफ़्तारी ऐं ज़मान पार्क जे हवाले सां, जेका पंजाब जी सदर आहे PTI जी, सूबाई साबिक़ जेका वज़ीर आहे यास्मीन राशिद साहिबा, एजाज़ शाह जी, उनजो जेको ब्रिगेडियर एजाज़ जी जेका वीडियो लीक थी आहे, हुन में बि इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त इमरान ख़ान पंहिंजे उन नैरेटिव ते इन हद ताईं बीठो आहे जो पंहिंजे माण्हुनि खे चए थो जेकॾहिं पार्टी में इलेक्शन विहणी अथव, टिकेट वठणी अथव त ज़मान पार्क अचो। मूंखे ख़ुदि कराची में इहे इतला मिलिया आहिनि, मां इहा अॼु ख़बर ॾिनी आहे त जिन ते FIR दाख़िल थी वियो जिन माण्हुनि ते कराची में गुज़िरियल ॾींहं जेके मुज़ाहिरनि जे सूरत में जेके हिननि जा MPAs हुया, अॻवान हुया, उन्हनि सभिनी खे चयो वियो आहे तव्हां ज़मान पार्क पहुचो, कराची खां निकिरी अची लाहौर पहुचो, जीअं त तव्हां गिरफ़्तारी खां बि बची वेंदो ऐं उते ज़मान पार्क ते तव्हांजी ज़रूरत आहे। त कराची मां बि अॼु इतला आहिनि त कुझु माण्हू कल्ह विया, टियों ॾींहुं विया, कुझु हिननि जा MPAs ऐं कुझु अॻूणा मिनिस्टर अॼु वञनि पिया ज़मान पार्क कारकुननि खे पाण सां गॾु वठी। त हिकिड़ी तरफ़ मतिलबु हू पंहिंजे नैरेटिव ते माण्हुनि खे मोबिलाइज़ करे पियो, इमरान ख़ान इन नारे ते गिरफ़्तार जो मोबिलाइज़ पियो करे त इमरान ख़ान गिरफ़्तार न थींदो, इमरान ख़ान गिरफ़्तार थियो त बसि तबाही थी वेंदी। पर हू उन में कामयाबु आहे, पंहिंजे माण्हूअ खे इन मोबिलाइज़ करण में हू कामयाबु ज़रूरु आहे। ऐं हिकिड़ी उनखे हू भली उनखे मज़ाहिमत जो रंग ॾियनि या जेको बि ॾियनि, पर इहो त बहरहाल फैक्ट आहे, बहरहाल हक़ीक़त आहे त हीउ 3 ॾींहंनि खां तमाशो हले पियो पर पुलिस इमरान ख़ान खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिकिड़ो इन में इहो बि नैरेटिव आहे त हीअ आया मज़ाहिमत आहे, बग़ावत आहे या डिॼण आहे। ॿिए तरह वरी जेका तव्हां सुवाल उथारियो आहे त गिरफ़्तारी न ॾियणु हिकिड़ो बग़ावत जो पहलू बि त आहे न। हिकिड़ो लीडर आहे जेको बाग़ी आहे, उहो त चए हिकिड़ा माज़ीअ में अहिड़ा सालनि जा साल सियासी लीडर रूपोश रहिया आहिनि, उन्हनि गिरफ़्तारियूं न ॾिनियूं आहिनि, यानी उन्हनि रियासत खे चैलेंज कयो, बग़ावत कई। हिकिड़ी तरफ़ इमरान ख़ान जे लाइ तव्हां इहो बि चई सघो था, ॿिए पासे इहो बि चई सघो था त हू गिरफ़्तारी खां डिॼे पियो। वॾो महिरबानी अव्हांजी आजिज़ साहब, तव्हां वक़्तु ॾिनो। व्यूअर्स, मुंहिंजे सेगमेंट जो वक़्तु महदूद आहे, हाणे वक़्तु पियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण वापसि अचूं था ऐं प्रोग्राम जो सिलसिलो जारी रखंदासीं।